साईं वॾे तोखां वधीक छिड़बूं मूंखे ॾिनियूं ऐं रोई वरी तूं थी। मारिया रुआरी इहा ॻाल्हि थी त मूं अम्मा जो चवण न वठी करे बाबा ते भरोसो कयो। मूं सोचो त बाबा हद खां वधीक मूंसां प्यार थो करे, पर कहिड़ी ख़बर त हू अनाउन में घेरियल शख़्स रिश्ते जो तक़दुस ई विसारे छॾींदो। हिते ईअं ई थींदो आहे दुआ। घर खां ॿाहिरि औरत जे निकिरण ते पाबंदी हूंदी आहे ऐं मर्द केॾा बि ज़ुल्म करे उनखे चवण वारो केर बि न आहे। वरी सॼी ज़िंदगी हिन घर में पैर न रखंदसि मारिया। सिर्फ़ हितां निकिरण जो हिकु चकर रस्तो मिली वञे। हाणे इहा ॻाल्हि तूं दिलि ऐं दिमाग़ मां कढी छॾ, छो जो तूं ॿीहर अहिड़ी ग़लती कई न त साईं तोखे सम्झाईंदो कोन। पर तोसां गॾु मूंखे बि बंदूक आणी कढंदो। मारिया मौत जो ख़ौफ़ न कर, बाबा मारींदो कोन। चरी त नाहे थी, पंहिंजी अखियुनि सां वेठी ॾिसें थी त थोड़ी थोड़ी ॻाल्हियुनि तां खून था थियनि ऐं तूं चएं थी त कोन मारींदो। मारिया सिर मथां मौत जो पाछो हुजे पोइ छा आराम ईंदो? इन जे करे चवां थी त हिकु दफ़ो ॿीहर दिमाग़ वड़ाए ऐं कुझु सोच त हितां मां कीअं निकिरी सघां थी। तोखे पंहिंजी जान जी परवाह न आहे दुआ, पर मूंखे अञा जीअणो आहे। इन ई करे हाणे हितां ॿाहिरि निकिरण जो सोच बि न। जेकॾहिं तो हाणे इहो कदम खयो त सभ खां पहिरियां साईं खे मां ॿुधाईंदसि। मारिया तूं मूं ख़िलाफ़ छा कयां दुआ? तुंहिंजो साथ ॾेई पंहिंजी मौत खे दावत ॾियां? न दुआ, हाणे मां तोखे हितां वञणु कोन ॾींदसि। बाक़ी तुंहिंजो पीउ तोखे इजाज़त ॾे त तूं भली वञ, ऐं जे चोरी घर खां ॿाहिरि पेर बि रखी न त मां साईं वॾे खे ॿुधाईंदसि। वञी काॾे थो जानू जिन? भाड़िया वॾेरे जा भाड़िया कमतार शेरखाना हौंच में रही जावा। जानू हेरो गेरो नथू घेरो कोन थई। जानू जिन थई जिन। जंहिंजे पोयां पहुची वञा उनखे जा मारिया जा खारिया। अरे इन्हें करे तो मुझे पीछे मारो। इन्हें खून मां मुंहिंजा हथ साफ़ अथई। पहिरियों ई पक्को सबूत हथ कयो, पोइ आउं ॾंड चटी भरण लाइ तयार आहियां। पक्को सबूत ई त नाहे मिलियो जानू कमदार। तॾहिं त जीअरो बीठो आहीं पंहिंजे पेरनि ते। जंहिं ॾींहुं न सबूत मिली वियो पक्को, उन ॾींहुं तो चई घर में तुंहिंजी क़बर ठाहींदुसि, तुंहिंजी क़बर। मूं अॼु ॾींहं ताईं कंहिं बेगुनाह ते हथ नाहे खयो, न ई कंहिं बेॾोहीअ खे मारियो आहे। पर ज़ालिमनि खे मूं कॾहिं बि बख़्श नाहे कयो। मुंहिंजी 100 साल जी ज़िंदगीअ खां शींहं जी हिकु ॾींहं जी ज़िंदगी बहितर अथई। फ़ौक़ त न मिली करे बि खुलियल शींहं जो शिकार नथा करे सघनि। अॼु मार हल इहो वक़्तु ॿुधाईंदी शींहं। कमदार
शुक्र करे ने पोड़े का साना है मारो न तो बई ते पूरा हो जो इन शींहं जो खाली बब क्यों तई दिल न लाए जो ते पोड़े के पाण नाहे मारियो तॾहिं आज़ाद घुमंदा था तूं ये पाण मारियूं सा ये शेर खान पंहिंजे पोयां बाहि मारे ॾिया बाहि तराब ॿुधाइण थो चाहियासि त जानू जिन आहे जिन जंहिंजे पोयां पवंदो त मारींदुसि या खारींदुसि हलिया रानी रानी मुझी गाल त ॿुध मां चवां थी मुंहिंजो हथ छॾ मां तुंहिंजो हथ ओसी ताईं न छॾींदुसि जेसी ताईं तूं मुंहिंजी ॻाल्हि न ॿुधंदी आहे रानी मूंखे तुंहिंजी का बि ॻाल्हि नाहे ॿुधणी मां चाहियां थी अहिड़ी काई बि ॻाल्हि नाहे कसम सां मां तोखे चवां थी न कसम सां का बि ॻाल्हि मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न रस्तो में तूं हिकिड़ो दफ़ो मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मुंहिंजी हिकिड़ो दफ़ो ॻाल्हि ॿुध कसम सां अहिड़ी का बि ॻाल्हि नाहे तूं मूंखे रानी सौट जे हूंदे मां ऐं रानी कॾहिं बि हिकु थी न सघंदासीं सौट जा शक वधंदा वञनि था कॾहिं बि सौट राणीअ खे मारे सघे थो जेकर राणीअ खे हासिल करणो ई आहे त पोइ सौट जो बिलो करणो पवंदो पोइ राणी हमेशह लाइ मुंहिंजी थी रहंदी पुत्र तारा अरे बा उठ तो सही एक खट्टा था छिके बाबा हथ में लिपू तोखे बि न आहिनि पयूं छिके वठंदे देर घणी लॻंदई बस ग़रीब जो ॿार वाॾण न छिकण ला थिया अरे छोरा बड्डो कोन भागो आई अरे मां तोखे खूह खोटण लाइ त कोन चयो वाॾण छिकण लाइ चयो हाय हाय छोरा तोखे बि को टीहड़ तप वतो आ सॼो ॾींहुं मानी खाई रुगो तो खटां भञे ढोलण ओ ढोलण ढोलण अड़े हेॾे ने भागा ॾिसे थो पियो त छोकिरो घर में आहे ई कोन पोइ बि विच आंगण ते पहुची अचे थो बोकड़ करे पियो हा जे दर ते बि सॾु करे हा त को तप पियो चढ़ाई छा जो अंदर हलियो आयो काॾे आ नरबारा असां को हुन जो पेरो खयूं था बताऊं छा त काॾे वियो आ अरे बाबा तुझो कम कहिड़ो अथसि ॻाल्हि कर न ॻाल्हि कर मुखां 6000 में छेलो वतो थई जॾहिं हाणे पैसनि ॾियण जो वक़्तु आयो आहे मूंखे हथे नथो अचे हाणे छोरो हथ कोन ईंदुई हथ पोइ पैसा तव्हां भरे ॾियो हाणे जो हेॾे तूं पैसा घुरण आयो आ जंहिं महिल ॾेसि पियो छेलो उन महिल असां खां पुछो ई छा अरे मां चवां थी वञ निकुर वञी घर मर त पंहिंजा पिटनी जेकॾहिं मूंखे पैसा न ॾिनई न त पोइ टंगू बाहूं भने चवंदोमांसि पोइ मूंखे न चइजो तोखे का बि मयार कोन ॾींदासीं मयार न विझो असांजे मथे में सूर पहिरियों वञी छोरे जूं टंगू भञो पोइ अचे असांखे ॿुधाए जाए रुगो ख़बर पोइ त वियो काॾे आहे पंहिंजे सिकी लधी ज़ाल खे साइकिल ते वेहारे वियो आहे इहो शहर घुमण तुंहिंजे दुकान जे अॻियां लंघे न त खणी गाटे मां वठी जांसि ग़रीब जो ॿार छेलो ॾियण लाइ तयार ओ असां पाण इन ॻाल्हि में राज़ी आहियूं त छोरे खे पादर लॻनि त मन पोइ को सुधरे ठीकु आहे ॾिसांसि थो काॾे वेंदो भले रे भले अड़ी भागन भरी तुझा भाग हल न छोरा सुधरिया
न हे दुकानदारी सुधरंदो। तुंहिंजा भाग मां कॾहिं कोन सुधरंदा। अरे चुप फोन ते मां त मानी इहो फोन ते जान न कर। अम्मा बीठी छो आई? अच वे तू बि मानी खा न। मूंखे छा डबा बुख लॻंदी त मां पाणे मानी खाई वठंदसि। तूं पंहिंजी सौट खे त सलाह कर। सौट को मेहमान थोड़े ही आ, पाणे भुख लॻंदसि तो जीअं खाई वठंदो। खाई वठ सौट, खाई वठ। इहा तुंहिंजी ज़िंदगीअ जी आख़िरी मानी आहे। उन खां पोइ शायदि तोखे ॿियो ग्रह नसीब ई न थिए। अबा तूं खाईंदे मानी, मां तोखे मानी आणे ॾियां। न चाची, मूंखे बुख न आहे। सौट ॾे त ख़बर, अॼु भला घर खां ॿाहिरि ई न आई वियो। को बि कमु न आहे, ॿाहिरि वञी छा कंदुसि? को बि कमु न आहे या ॿाहिरि वली दाद वारनि जा पादर था सुझनि। सौट अजायो वेही कंहिंखे चूंडियूं न हण। जेकॾहिं मां माठ में आहियां न त माठ में रहण ॾे। सच थो चवां त चिड़ थी लॻी वञे। छो कंहिंखे फज़ूल में परेशान तो करी? वॾो रपूअ जो ख़्याल अथई। अम्मा तूं विच में न ॻाल्हाए। हिन जी तोखे ख़बर न आहे, हर हिक ते अजायूं टोकूं कंदो आहे। अम्मा टोक कोन थो कयां, इहा हक़ीक़त आहे, हक़ीक़त। सौट जेकॾहिं घर खां ॿाहिरि निकितो न त मोट ते रत में ॻाढ़ो हूंदई, ॻाढ़ो। वलीदाद वारा पादर पिसायूं वेठा अथसि। जेकॾहिं न वलीदाद वारा मूंसां विढ़नि न त तूं मुंहिंजे विच में न अचिजांइ। मां ईंदुसि बि कोन, इहो दिलि मां ख़्यालु कढी छॾ। मां वरी तोखे कहिड़ी मिंथ थो कयां? तूं बुरको पाए घर में वेही रह त सुठो अथई। भले बुरको पाए घर में वेही। बस पुट बस। छो था हिक ॿिए खे ॿार वांगुरु चिड़ियूं था ॾियो? चाची, सौट बिला वजह मूं मथां डमरियो थो अचे। पंहिंजी जान छॾाइण लाइ वर्दी त ॾियणी पवंदी न। अरे छा रड़ियूं करे तूं सॼो घोटु खिलाईंदे जा? राज खिलंदा राज। वक्त थी आहे टग्गू बाहु भने छॾींदो मैं। गॾु पैसा हींअर जो हींअर पैसा गॾु। अदा में त न इमदाद में तूं बहाना ई मुंहिंजो अदो थी। हिकिड़े ॾींहं जी मोहलत ते हिकिड़े ॾींहं जी त ॻाल्हि आहे बा। ये कम खे न पट बस। हिकु ॾींहुं कंदे कंदे महीनो गुज़री वियो। ही बस आखिरी चक्कर रुगो हिकिड़ो ॾींहुं आहे न, सुभाणे न ॾियां न पोइ तूं कम खे पटिजांइ बस। आखिरी चक्कर मोहलत ॾियां थो, सुभाणे जे 6000 न मिलिया त पोइ त बि मुंहिंजो टंगू बाहूं भञी मूंखे टुंडो करे सेवण में पिनाइजांइ। अॼु मूंखे छॾ बस हिकिड़ो चक्कर अदा। हे तकिड़ो कम खे न पटींदो कर, ग़रीब थो हेठि जारी। अदा शेर खान थोड़ी गलती कई। जेकॾहिं अब्बा जे कत्ल जो केस वलीदाद वारे मथां दाख़िल कराए हा त पुलिस में केस दाख़िल कराए अदीना खे छॾाए वठूं हा हुतां। कातिल जानू वारा आहिनि ऐं केस वरी वलीदाद वारनि जे मथां कई। चाचा, कातिलनि खे सज़ा ॾियारण सां अब्बा त मोटी कोन ईंदो न, पर घटि में घटि अदी खे त छॾाए वठूं हा न। पुट, जेकॾहिं तुंहिंजे पीउ जे खून सां इंसाफ़ न थियो ऐं कातिलनि खे सज़ा न मिली, उन जे रूह खे कॾहिं बि सुकून न मिलंदो। अब्बा जे कातिलनि खे असां पंहिंजे हथनि सां सज़ा ॾींदासीं। हाणे या मरंदासीं या मारींदासीं। ही उन्हनि जो देश आहे ऐं हुननि जो तर आहे। हिते असां हुननि खां ॾाढा न आहियूं पुट। हिते असांखे सब्र खां ई कमु वठिणो पवंदो। चाचा,
सब्र करे करे असांजो वेढ़ो ई वीरान थी वियो आहे। हाणे बाक़ी 3-4 बचा आहियूं ऐं हाणे बि न जी हथ ते रखी वेठासीं त बस ज़ालिम असांखे बिना कफन जे दफ़न करे छॾींदा। पुट मां तोखे अॼु ताईं रोकींदी आयसि, ज़ालिमनि असांखे अहिड़े हंध अची बीहारियो आहे त सवाइ हथियार खणण जे ॿी का वाट बि न आहे। हिन वक़्तु मुंहुं लिकाए वापसि हलण शर्म जहिड़ी ॻाल्हि हूंदी। जेकॾहिं तूं विढ़ंदे विढ़ंदे मरी बि पए न त तो मथां मूंखे नाज़ हूंदो। मुंहिंजी पूरी इजाज़त अथई त पंहिंजे पीउ जे कातिलनि खां ज़रूर पलांद वठिजांइ। अम्मा सोट मखण खे बेगुनाह क़त्ल कयो वियो तॾहिं बि मां ज़हर जो ढुक भरे खामोश रहियुसि। अदीला सां मथां ज़ुल्म थींदा रहिया ऐं चाची खे बेगुनाह क़त्ल कयो वियो तॾहिं बि मां चुप रहियुसि। मूंखे वली दाद वारा बदल खणी विया ऐं एतिरो जानवरनि मथां बि ज़ुल्म न थींदो आहे जेतिरो हुननि मुंहिंजे मथां ज़ुल्म कयो हो। पोइ बि मां सब्र जो कड़ो ढुक भरे पनाह लाइ अची पंहिंजी माउ जी हंज वरिती ऐं हींअर तो मूंखे इजाज़त ॾिनी आहे। अम्मा मूंखे कसम आहे तुंहिंजे धन जो हक़ अदा ज़रूर कंदुसि ऐं अब्बा जे कातिलनि खे उनजे अंजाम ते पहुचाइण खां सवाइ सुख जो साह कोन खणंदुसि। शेर खान बेलिया सही लिखल है मुख्य वजन दे सही जी खल आई पिटाई थो शी असा हले क्या थी काडे सवाल को भी न थींदो को भी सवाल न मां तो चवाए हल क्या थी पर काडे बुद्धि कोन थो हल त मां तोखे ॾेखारियां थो मोरे जो तोड़ो